कोडी जी रिपोर्ट अख्तर कीरियो। इंसान ज़ात जी ख़िदमत करणी असल इबादत आहे। सोशल मीडिया ते ख़बरूं हलण बाद असिस्टेंट एडवोकेट जनरल सिंध हाई कोर्ट कराची पीर सैयद हुसैन शाह जीलानी नोटिस वठी कुंभ भर सां ॻोठ आरिफ सोलंगी वासी जंग खां माज़ूर ऐं पहिरें क्लास में तालीम हासिल कंदड़ मासूम शागिर्द आसूदो शहर जे घर पहुची संदसि वालिद अरबाब अली शर सां मुलाक़ात करे संदसि मासूम नींगर जी जंग ठहिराइण जो ऐलान कयो। उन मौक़े ते पीर सैयद हुसैन शाह जीलानी ॻाल्हाईंदे चयो त आर्थो स्पेशलिस्ट जे मशहूर डॉक्टर हुसैन बख्श पलह जी अॻवानी में हिकु टीम तश्कील कई आहे जेका मासूम नींगर आसूदो शहर जी जंग ठहिराईंदी। इंसानियत जी ख़िदमत करणी असल इबादत आहे। जंग खां माज़ूर ऐं मासूम स्कूल जे शागिर्द आसूदो शहर जी जंग ठहिराईंदासीं त जीअं हू तालीम हासिल करे सघे ऐं कंहिं वॾे उहिदे ते पहुची सिंध जे मारवड़नि जी ख़िदमत करे पंहिंजे पोहरियत वालदेन जो नालो रोशन करे सघे। उन मौक़े ते डॉक्टर नियाज़ हुसैन पलह, ग़ुलाम हुसैन पलह, ख़ैरपुर आर्ट काउंसिल जो सदर ऐं सहाफ़ी सावल गाहो सैद दीदार शाह, मीर मोहम्मद उजण, मोहम्मद अली उजण, ज़हूर अली मैतलो, ग़ुलाम मुस्तफ़ा उजण पिण साईं सां गॾु हुआ।